साहब छा थियो दा छा थियो? साईं आने यारो खत पढ़ना है ना। अच्छा पढ़ भला पढ़। ये खत आया बखदमत जनाब इंचार्ज प्रोड्यूसर साहब मथे पढ़ो आऊं तो पढ़ा। अदा इंचार्ज प्रोड्यूसर साहब जेका वो मथे प्रोग्राम भरे रहियो आहे तंहिंजे करे उन बदिरां आऊं तो खत पढ़ा। पढ़ो। बखदमत जनाब इंचार्ज प्रोड्यूसर साहब ऐं सभी फनकार अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं कुछ खाका मोकिले रहे उम्मीद त नशर कंदा। साईं हाज़िर बिल्कुल। पढ़ो खाको पढ़ो। साईं खाको आहे हिकु थुल्हो हमरा पाण खां बेज़ार थी ख़ुदकशी कयई ऐं मथां 7 माड़ बिल्डिंग खां हेठि टिपो ॾिनई जंहिंखां अखि खुली जॾहिं संदसि अखि खुली त पाण खे अस्पताल में ॾिठाई ऐं डॉक्टर खे चयईं त मां ज़िंदे आहियां। डॉक्टर चयसि हा अव्हां ज़िंदे आहियो बाक़ी जिन 3 ॼणनि जे मथां बि किरियो उहे ख़ैर जो गुज़ारे। वाह वाह त अस्पताल में कॾहिं आया? आऊं न आऊं त अॼु आयो आहियां। अजा त ॿियो ख़त आयो आहे कंहिंजो? इंचार्ज प्रोड्यूसर साहब अस्सलाम वालेकुम। सलाम। आऊं फर्स्ट ईयर जो शागिर्द आहियां। तव्हांजो ड्रामो रस चस मूंखे बेहद पसंदि आहे। ड्रामो ये ड्रामड़ा चइजनि। अच्छा माना हिन नंढड़ा ड्रामड़ा आहिनि। हा मां पंहिंजा समूरा कमकार छॾे तव्हांजो इहो ड्रामो ॾिसंदो आहियां। हिन पंहिंजो फ़हीम अख्तर मेमन साहब दरबेले नए खां कुझु खाका मोकिलिया आहिनि। खाको अथसि पढ़ा पढ़ो। हिकिड़ो फनकार महफ़िल में ज़ोर शोर सां ॻाए रहियो हो। कुदरत ख़ालिक जी त संदसि ॾंद धारिया हुआ। उहो फनकार जॾहिं पलटो हाणे त ॾंद झोली में अचो पवंसि। मजबूर थी वीचारो फनकार ॾंद खणी वात में लॻाए। महफ़िल में वेठल माण्हू मां कंहिं शख़्स खे कावड़ अची वई। फनकार खे मुखातिब थींदे चयाईं महिरबानी ॻाईंदे बि या रुगो केसट बि बदिलाईंदे। त अचो त पाण बि केसट बदिलायूं था। हा बदिलायो।